नाज़रीन हेडलाइंस सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची मां अवां सां शेयर कयूं पिया। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण उत्तर वज़ीरिस्तान में पाक फ़ौज जे काफ़िले ते आपघाती हमले जी मज़म्मत कई आहे। मीर अली में बम हमले में 4 फ़ौजी जवाननि जी शहादत ते खेनि ख़िराज तहसीन पेश कयूं था। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे शहीद फ़ौजी जवाननि जो क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। जवाननि वतन जे दिफ़ा लाइ पंहिंजी जानियुनि जो नज़रानो पेश कयो। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे असांखे पंहिंजे जवाननि ते फ़ख़ुरु आहे। दुश्मननि जा नापाक इरादा कॾहिं बि कामयाब न थींदा। वहां खे आगाह कई पिया। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण उत्तर वज़ीरिस्तान में पाक फ़ौज जे काफ़िले ते आपघाती हमले जी मज़म्मत कई आहे। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त मीर अली में बम हमले में 4 फ़ौजी जवाननि जी शहादत ते खेनि ख़िराज तहसीन पेश कयूं था।